माशाल्लाह दोस्तों, ये डेरा गाज़ी खान जा नौजवान आहिनि ऐं हिते जेको आहे न सामान ख़रीद कंदा आहिनि, पोइ वरी रेंट ते जेको आहे न दबाव आहे इहे हलाईंदा आहिनि। ठीकु आहे न। हाणे पर डे इन्हनि खे 3-4 किरावा लॻी वेंदा। अघु घणे था आहे किरावा? घणे पैसे था? 80? किथां? सफ़ा सफ़ा हे गाॾी ड्रॉप कंदा 2-3 नंढा कार्टून, तलाजो, फ्रिज ऐं एयर कंडीशनर 80 रियाल सफ़ा पहुँचाईंदा। मे बी ये मेरे ख्याल से 20 किलोमीटर है सफ़ा, 20-15 किलोमीटर, 20 भी ज़्यादा है, 12 किलो या 13 किलोमीटर है। 80 रियाल। ठीकु आहे न। पंहिंजी गाड़ी आहे, हिनजी दबाव हिनखे चवंदा आहिनि, सुज़ुकी जेका टाइप आहे हिनखे चवंदा आहिनि। हाणे इहे लोड करे उहो सफ़ा ड्रॉप कंदा। हाणे हिते हिननि जो तक़रीबन 1 ऐं 2 गाॾियूं बीठल आहिनि, 2-3 न आहिनि, 2 आहिनि। पोइ हे नंबर ते कंदा आहिनि। जीअं पाकिस्तान में ज़्यादातर तव्हां ॾिठो हूंदो आहे त रक्शे वारा जेके आहिनि नंबर लॻाईंदा आहिनि। हिन जो लॻी वियो, रिटर्न ईंदो, बीठो हूंदो, वरी ॿियो केरु हूंदो त वरी हो जेको आहे न लोड कंदो। ईअं ई माण्हू रोज़ी कनि पिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध वासी बि पंहिंजियूं ई गाॾियूं वठी करे ईअं कमु करे था सघनि। सो माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं हीअ वाह ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं हिननि जो मूं इंटरव्यू बि वरितो आहे, ॿिए पेज ते चढ़ियल आहे। सो वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कजो। चवण जो मक़सदु, ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई सिर्फ़ु आहे त पंहिंजी रोज़ी आहे। ठीकु आहे न। डाइवरी या आरसी जेके असांजा सिंधवासी कनि था, ठीकु आहे न, उन्हनि खां इहा रोज़ी बहितर आहे। सो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त व्यू बि आहे। वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु करे छॾिजो।